जो असा सवाल मटायूं था, सवाल मटायूं था त इन्हनि मवालिन के चओ त तहां बदर छो नथा बयान कयो। बदर जो जिक्र तो कुरान में है न, तहां बदर छो नथा बयान कयो। बदर जो जिक्र तो कुरान में भी आहे, हदीस में भी आहे। बदर जी वडी तफसीलात आहे। अल्लाह तबारक व तआला जे तरफा सहाबा इकराम जी जेका इमदाद थी, गैर मामूली फजाइल असहाबे रसूल के नसीब थिया। कुरान उन जो गवाह है। अज को बाद में यो सवाल मटायूं था, जेको भी मानू तहां के मिले उन्हनि के चो तहां पंहिंजे मजलिसन में, पंहिंजे जुलूसन में बदर बयान कयो। बदर अब सवाल कंदो या न कंदो? बदर जी सजी तफसीलात त हिते मां बयान नथो करे सघां, लेकिन कुछ जरूरी गालियूं जेके अवां ते मां करण चाहियां तो अवां जी तवज्जो मूडे हुंदी त गाल आसानी से अवां ते पहुंचाए सघंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे मक्कतुल मुकरमा के छॾे करे मदीनतुल मुनव्वरा आया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुजूर अलैहिस्सलाम जा सहाबी भी आया ऐं सहाबा इकराम जी जेका तादाद हुई, वह सहाबा इकराम जी तादाद तकरीबन जेके मुहाजिरीन सहाबा हा उन्हनि जी तादाद 114 है। मर्द औरतू मिलाए करे 114 सहाबा ये मुहाजिरीन इन्हनि मक्को छॾे करे हुजूर अलैहिस्सलाम सां गॾु मदीनतुल मुनव्वरा आया। जॾहिं मदीनतुल मुनव्वरा आया तो मदीनतुल मुनव्वरा में हे जो पहुता तो हालत इहा हुई तो हिननि जा घर मक्के में हा, पाण हे मदीने में हा। हिननि जी मिल्कियत मक्के में या पाण हे मदीने में हिन। इन्हनि जा रिश्तेदार सब मक्के में हिन, हे पाण मदीने में हिन। घर ओॾे हे मदीने में बेघर थी पया, बनी बारो मिल्कियत ओॾे आ, हे फकीर थी पया। ऐं हिननि जी मिल्कियत ते काफिरन जो कब्जो हो। तो जॾहिं हे मदीनतुल मुनव्वरा में रहन पया त हिक दफे मक्के वारन मुशरिकन जो हिकड़ो काफिलो जेको तिजारत जे लाए, अगे ये बाजार शहर ही करीब करीब न हुंदा हा, मानू कारोबार करण जे लाए परे सफर कंदा हा, उहे शहर भी परे परे हुंदा हा ऐं काफिलन जी सूरत में वींदा हा। पो महीनन जा सफर करे वरी महीनन जा सफर करे मोटंदा हा। मक्के जे मुशरिकन जो हिकड़ो काफिलो जेको शाम ॾे रवानो थियो ऐं उहो इलाही सफर ते हो। जॾहिं कोई मक्के को शाम वञे या शाम को मक्के अचे त रस्ते में मदीनो ईंदो आहे। रस्ते में छा ईंदो आहे? मदीनो ईंदो आहे। मुशरिकन जो काफिलो इहो शाम वयो तिजारत जे लाए ऐं इहो अहिड़ो काफिलो हो जो इन काफिले में तमाम मुशरिकन जा पैसा इन में लगल हा। कोई मर्द काई औरत अहिड़ी न हुई जंहिंजो पैसो हिन में लगल न हुजे। हे सब जॾहिं ओॾे वञी करे वापस सन पिया त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इतला मिलियो त हे काफिलो मुशरिकन जो एॾो वापस अचे तो इहो मदीने खो ई टपंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम के गॾु कयो, फरमायूं त तहां जो छा मशवरो आहे? हे काफिलो हेॾो वापस अचे तो पयो, जे असां इन काफिले के अगु ॾियूं ऐं इन में जेको माल आहे उहो गनीमत असां के मिली वञे, छा तहां तैयार आहियो? सहाबा इकराम त मज़लूम हा न, इन्हनि जे घरनि ते कब्ज़ा त हो कयूं वेठा, हिननि जी मिल्कियत ते कब्ज़ा त हो कयूं वेठा हा। लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीना उख़रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम, हे पंहिंजनि घरनि मथां कढिया विया। फल्लज़ीना हाजरू व उख़रिजू मिन दियारिहिम,
पंहिंजनि घरनि में जो कढिया विया माना दीन जे करे घर छॾियो सहाबिन दीन जे करे घर छॾियो अॼो को ईमान केतिरो कमज़ोर आहे माण्हू घर जे करे दीन छॾनि था पर उहे सहाबा हां उन्हनि दीन जे करे घर छॾिया बहरहाल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम के विहारे करे मशवरो वरतो जेकॾहिं असां हिन काफ़िले खे अॻु ॾियूं इन काफ़िले जे अंदर जेको माल आहे इहो असांखे गनीमत जे तौर ते मिली वञे छा तव्हां इन खे तस्लीम करे इन मशवरे खे क़बूल कयो था सहाबा इकराम राजी थी विया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ उथो ऐं हलो त असां इन काफ़िले जो अॻु ॾियूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इशारो थियो सहाबा इकराम उथी पिया हाणे लड़ाई जो इरादो न हो इहो तव्हांजे ज़हन में रहे हिकु हूंदो आहे लश्कर जे मुक़ाबले में जॾहिं कोई निकिरे वॾी तयारी सां निकिरंदो आहे वॾे साजो सामान ऐं हथियारनि सां निकिरंदो आहे लेकिन हे हिकु काफ़िले जे ताक़ुब में इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सहाबा इकराम के कढियो जेके सहाबा मौजूद हा उहे उथी पिया हली पिया जेको सहाबी काॾे ॿाहिरि निकल हो त उन जो इंतजार भी न कयो वियो उनखे घुरायो भी न वियो जिंजी तलवार हथ में आ उहो खणी हलियो जिंजी तलवार घर पई आ उनखे खणण जो भी मौक़ो न मिलियो अचानक हीअं उथो ऐं हलियो हुकुम जो थी पियो नबी साईं सां